अॼोके दौर में इन्वर्टर हिकु ज़रूरी शइ बणिजी वियो आहे। जिते बिजलीअ जी लोड शेडिंग घणी थींदी आहे उते इन्वर्टर खां सवाइ कमु नथो हली सघे। इन्वर्टर जी कारकर्दगीअ में कंहिं खलल खां बचण लाइ ज़रूरी आहे त उन जी बैटरीअ में पाणीअ जो ख़ासि ख्यालु रखियो वञे। माण्हू अक्सर इन्वर्टर जी बैटरीअ में पाणी भरींदे आम ग़लतियूं कंदा आहिनि। बैटरीअ सां कंहिं बि क़िस्म जी लापरवाही अव्हां जे समूरे इन्वर्टर ते नाकारी असर विझी सघे थी। बैटरीअ जे पाणीअ खे रीफिल कंदे वक़्तु कुझु ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखणु घुरिजे। जेकॾहिं अव्हां पाणी भरण जे क़ाबिल न आहियो ऐं बैटरीअ में पाणी ख़ुश्क थी वियो आहे त होशियार रहो, छो त इहो न रुगो बैटरीअ खे नुक़सान पहुचाए सघे थो पर बाहि बि लॻी सघे थी। बैटरीअ जे वधीक इस्तेमाल सां उन जो पाणी घटिजी वेंदो आहे। उन लाइ जेकॾहिं इन्वर्टर तेज़ीअ सां इस्तेमाल थी रहियो आहे त हर 45 ॾींहं में पाणीअ खे चेक करणु घुरिजे। हमेशह इहा सलाह ॾिनी वेंदी आहे त इन्वर्टर जी बैटरीअ खे भरण लाइ रुगो डिस्टिल्ड वाटर इस्तेमाल कजे। नलके जो पाणी या ॿियो ख़राब पाणी बैटरीअ खे नुक़सान ॾींदो आहे। जहिड़ी रीत पाणीअ जी घटि सतह अव्हां जे इन्वर्टर खे नुक़सान ॾींदी आहे, अहिड़ी रीत घणो पाणी भरण बि कारकर्दगीअ खे मुतासिर करे सघे थो। पाणीअ जी सतह खे ज़ाहिर करण लाइ हर बैटरीअ ते निशान हूंदा आहिनि। जेकॾहिं अव्हां वधीक पाणी भरींदा त निशान मथे उभिरी ईंदा। उन सां इन्वर्टर जो तेज़ाब वधीक शिड्रो थी वेंदो आहे। कुझु हिफ़ाज़ती उपावनि खां सवाइ हिकु ॿी अहम ॻाल्हि इहा बि आहे त अव्हां खे इन्वर्टर जी वार्निंग ते ख़ासि नज़र रखणु घुरिजे। ख़राब वायरिंग जे करे बाहि लॻण ऐं शॉर्ट सर्किट जो ख़तरो हूंदो आहे।